हथ पेर सुन थियण खे आम तौर ते कमज़ोरी सम्झियो वेंदो आहे ऐं मरीज़ कोशिश कंदा आहिनि त हू पंहिंजे खाधे पीते में ख़्यालु कनि। के माण्हू इन खे रत जी खोट सम्झंदा आहिनि, पर असुल में हथ पेर सुन थियण जा इहे सभु सबब हुजण सां गॾोगॾु इहे कंहिं बीमारी जी अलामत बि थी सघनि था। आम तौर ते अधरंग में हथ पेर सुन थींदा आहिनि, पर इहा अलामत रुॻो अधरंग जी नाहे हूंदी ऐं वॾी का ख़तरनाक बि नाहे हूंदी, पर इन जी सुञाणप करणु ज़रूरी हूंदी आहे। कुझु अलामतूं जीअं जिस्म जे कंहिं हिक पासे जा हथ पेर सुन थियण या कमज़ोरी महसूस थियण, ॻाल्हाइण दौरान ॿियनि जी ॻाल्हि सम्झण में ॾुखियाई, मूंझारो, हिकु अखि छिंभण में ॾुखियाई, मथे जो सूर, तवाज़ुन विञाइण या चकर अची बेहोश थियण, अहिड़ियूं अलामतूं आहिनि जिन सां गॾु हथ पेर बि सुन थींदा आहिनि। अव्हां खे ॿुधायूं त इंसान खे सेहतमंद रखण लाइ विटामिन B12 जी ज़रूरत हूंदी आहे। जेकॾहिं इन जी खोट हूंदी त हथ पेर सुन थी सघनि था। इन खां सवाइ जिस्म में पोटाशियम ऐं मैग्नीशियम जी खोट जे करे बि इहा अलामत थी सघे थी। कुझु दवाउनि जे इस्तेमाल जा साइड इफेक्ट हूंदा आहिनि, जंहिंसां रॻूं टुटण जे करे हथ पेर सुन थी वेंदा आहिनि। करंगे जी हॾी मुख़्तलिफ़ कड़ियुनि ते ॿधल हूंदी आहे ऐं इन्हनि कड़ियुनि में विथी अचण सां रॻूं दॿिजी वेंदियूं आहिनि, जंहिंजे करे हथ पेर सुन थियणु मामूल बणिजी वेंदो आहे। अहिड़ी सूरत में ॼंघुनि में बि तकलीफ़ थींदी आहे। डिघे वक़्त ताईं रत में शुगर लेवल वधण सां बि रॻुनि जी हिकु बीमारी डायबिटीज़ न्यूरोपैथी थी पवंदी आहे। गुर्दा जॾहिं ठीकु नमूने कमु न आहिनि कंदा त ज़हरीला मादा हथनि पेरनि खे सुन करण जो सबबु बणिजंदा आहिनि। हथ पेर सुन थियण वारी बीमारीअ जो इलाजु वक़्त सिर कराइणु घुरिजे ऐं डॉक्टर खां इन जी सुञाणप कराइजे, तॾहिं अव्हां इन मसइले ते ज़ाब्तो आणे सघो था।